कंडियारो में जसकम पारां नशर फ़िरोज़ ज़िले समेत सिंध में खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुम कयल कारकुननि मेहराण खोसो, फैसल मस्तोई, रुस्तम शर, अज़ीज़ भंगवार ऐं ॿियनि कारकुननि जी आज़ादी लाइ नेशनल प्रेस क्लब अॻियां निटण उस में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि हारून कल्लोड़ो, सुल्तान घांगरो, वकार गोबांग, हुबदार मल्हा, ज़ाहिद मल्हा ऐं वज़ीर घांगरो ऐं ॿियनि चयो त पुरअमन एहतजाज करण ते जसकम कारकुननि खे खंभे गुम कयो वियो आहे। केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि पर गुम कयल कारकुन जी न त गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे ऐं न ई खेनि आज़ादु कयो पियो वञे। हुननि जो चवणु हो त गुम कयल कारकुननि ते को केस दाख़िल न थियल आहे। हुननि चयो त गुम कयल कारकुननि खे अदालत में बि पेश न पियो कयो वञे, जंहिं सबबु कारकुन आज़ादु न थियण करे कारकुननि ऐं संदनि घरनि में बेचैनी फैलियल आहे। मुज़ाहिरीन कारकुननि खे खंभे गुम करण वारे अमल खे मज़मत जोॻो करार ॾींदे संदनि फौरी तौर ते आज़ादु करण जो मुतालबो कयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।